अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। नेशनल बैंक स्टेडियम कराची में चैंपियन ट्रॉफी 2025 जी इफ़्तिताही तक़रीर लाइ तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इफ़्तिताही तक़रीब 19 फरवरी ते मुंतक़िल थींदी, जंहिंमें पाकिस्तान एयर फोर्स जा F-17 F-16 जहाज़ फ़िज़ाई करतब पेश कंदा। इफ़्तिताही मैच बि 19 फरवरी ते कराची में पाकिस्तान न्यूज़ीलैंड जे विच में खेॾियो वेंदो। चैंपियन ट्रॉफी 2025 8 टीमूं हिसो वठंदियूं, जेके ॿिनि ग्रुपनि में विरहाइल आहिनि। ग्रुप ए पाकिस्तान, भारत, न्यूज़ीलैंड, बांग्लादेश। ग्रुप बी ॾखण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफ़गानिस्तान, इंग्लैंड। टूर्नामेंट 19 फरवरी खां 9 मार्च 2025 ताईं जारी रहंदो, जंहिं दौरान कराची, लाहौर, रावलपिंडी, दुबई में मैचूं मुंतक़िल कयूं वेंदियूं। पाकिस्तान भारत जे विच में अहम मुक़ाबिलो 23 फरवरी ते दुबई में थींदो।